सिंधड़ी तालके जो वॾे में वॾो 1000 खां मथे आबादी रखंदड़ ॻोठ हाजी बशाम बिरोही हालिया तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबु केतिराई घर ॾही पट पइजी विया आहिनि। ॻोठ ॾही वञण सबबु ॻोठाणा रोड रस्तनि ते वेठल आहिनि ऐं सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। बरसाती पाणी घरनि में बीहण सबबु घरनि न अच वञ में शदीद मुश्किलात खे मुंझणो पइजी रहियो आहे। हुकूमत तरफ़ां सनद अञा ताईं का बि वाहौर न थी सघी आहे। ॻोठ वॾो आहे असांजो, इन में घटि बि 50 खां वधीक घर किरी पिया आहिनि। असां वटि को बि इंतज़ामिया को बि माण्हू कोन आयो आहे हुकूमत जे तरफ़ां। एतिरो त पाणी आहे, असांजा नंढा ॿार आहिनि उहे कंहिं पासे निकिरी कोन था सघनि ऐं को माना हुकूमत तरफ़ां को अहिड़ो इंतज़ामिया कोन्हे जो असांजो माना न कोई स्प्रे थो थिए। एॾो मच्छर आहे जो असांजो राति ॾींहुं माल थो खाइजे, बच्चा था खाइजनि। हूं त माना अचण त वॾी ॻाल्हि आहे, पर फ़ोन ते बि कंहिं राब्तो करे कोन पुछियो आहे मरी विया आहियो या जीअर आहियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सरकार खे घुर्जे त फौरी तौर हिन वॾी आबादी रखंदड़ ॻोठ जे मुतासिरीन जी फौरी वाहौर करे थियल नुक़सान जो अज़ालो करे ॾिनो वञे। मंज़ूर शर, सिंध TV न्यूज़, सिंधड़ी।